OLS. Assalamu alaikum viewers, welcome back to my channel OLS ऐं आउं हाज़िर जी ख़िदमत में गुलाम मुर्सा कुंबर। अॼु असां हिन वीडियो लेसन में फीस जी रसीद ठाहिण सिखंदासीं जंहिं जूं ऑटोमेटिक ॿ कापियूं जनरेट थींदियूं। हिकिड़ी हूंदी स्कूल कापी ऐं ॿी हूंदी स्टूडेंट कापी। जेका असां डेटा स्कूल कापी में ॾींदासीं उहा ई डेटा असांखे ऑटो जनरेट थी मिलंदी स्टूडेंट कापी में। सो जीअं हींअर अवां ॾिसो था त स्टूडेंट ID नंबर 5 लॻल आहे। उन जी डेटा आहे ज़ेगम अब्बास खुरम खान जतोई, क्लास 3, मंथ नवंबर, रिसिप्ट नंबर 11 ऐं डेट 19/19 ऐं एडमिशन फीसिस वग़ैरह जेको अवां ॾिसो था हिते उहो ई असांजो हेॾे आहे। इहो असांजी स्टूडेंट कापी ऐं हीअ आहे असांजी स्कूल कापी। जेका स्कूल कापी में डेटा हूंदी असांखे चेंजिंग करणी हूंदी, जेको बि करिणो हूंदो स्कूल कापी में करणी हूंदी। ऐं हीअ जेको असांजो रसीद आहे, जेका रसीद आहे इहा मुश्तमिल आहे सॼी स्टूडेंट ID ते। जीअं मां हिते स्टूडेंट ID में लिखां ID नंबर 1 त इन में असांखे ID नंबर 1 जी मुकमल डेटा पेश थी मिलंदी। हसनैन मुर्तदा, गुलाम मुर्तदा कुंबर, नर्सरी, नवंबर मंथ जी फीस आहे। रसीद नंबर हिते असां पंहिंजो पाण लिखंदासीं, इहो ऑटोमेटिक जनरेट न थींदो। मिसाल असांखे रसीद नंबर 12 करणी आहे, जेको स्टूडेंट चेंज थो थिए त असांखे हुनजी चेंज करणी आहे। डेट असां हिते पंहिंजे पाण लिखंदासीं, मिसाल 18/11/19 ऐं एडमिशन फीस, मंथली फीस, एग्ज़ाम फीस, प्रीवियस ड्यूज़ ऐं अदर्स ऐं टोटल जेका असां हिते ऑटोमेटिक जनरेट थींदा। सिर्फ़ु असांखे ही ॿ शयूं चेंज करणियूं आहिनि ऐं हिते असांखे ID नंबर ॾियणो आहे जंहिं जी असांखे फीस जमा थिए थी। ID नंबर 6 जी डेटा ॾिसो हेठि ॾिसो स्टूडेंट कापी में मैच थिए थी, सेम टू सेम आबिद हुसैन जाहिद हसन जतोई। ठीकु, अहिड़े हिसाब सां असां वरी जेकॾहिं ID नंबर 5 था लॻायूं त हुनजी असांखे डेटा मिलंदी 4 1 2 3 6 7 8 9। ठीकु, 8 जी आहे मोहम्मद अनस त हेठि असांखे इहो कीअं थो थिए मां खे ॿुधाईंदुसि त हीअ कहिड़ी तरह सां असां करे सघूं था जेकी ऑटोमेटिक जनरेट थियनि ऐं हिन में असांखे कंहिं बि क़िस्म जी घणी महिनत करण जी ज़रूरत न आहे। अक्सर छा थींदो आहे, जिते रसीदूं कटियूं वेंदियूं आहिनि उते ॿ पासा फिल कया वेंदा आहिनि। असां हिन में हिकु आसान तरीक़ो कढियो आहे त असां सिर्फ़ु हिकिड़ी कापी में फिल कयूं डेटा, ॿी में बि ऑटोमेटिक अची वेंदियूं आहिनि। स्कूल कापी खे असां पाण फिल कंदासीं, बाक़ी उहा ऑटोमेटिक स्टूडेंट कापी जनरेट थींदी। ऐं हिन में बि काफ़ी फील्ड्स आहिनि जेकी असांजी ऑटो जनरेट थियनि थियूं स्कूल कापी में। जीअं अवां ॾिसो था स्टूडेंट ID एंटर करण सां ऑटोमेटिक उनजी डेटा थी थियनि। सो इहो कीअं थो थिए व्यूअर्स, उहो हाणे हेॾे गौर कयो। हीअ आहे असांजी ॿी शीट स्टूडेंट डेटा। अवां वटि जेकी बि स्टूडेंट्स हुजनि उहे सभु हिकु शीट में ठाहे छॾियो। जीअं मूं हिते ठाही आहे, हीअ टेबल सॼी ॾिसी छॾियो। हिन में ॿ हिसा आहिनि, हिकिड़ो आहे स्टूडेंट जा तफ़सील ऐं ॿी आहे जेका सो फीस जो तफ़सील। ऐं हिन में असांजे जेकॾहिं जीअं असां हिते ॾिसो था त IDs हिते ॾिनल आहिनि हर हिक खे। हिन ID ते ई सॼो मुश्तमिल आहे। ID लॻाइण सां हिनजी डेटा सर्च थींदी। हाणे फॉर सपोज़ मां खे ॿुधाईंदो न त जीअं हीअ आहे असांजी मंथली फ़ी फिक्स थियल आहे क्लास वाइज़, हीअ शेड्यूल आहे ईअं सम्झो। ऐं हीअ एग्ज़ाम जो शेड्यूल आहे, हिनखे हींअर मां ख़तमु थो कयां ऐं ड्यूज़ मां ॾियां थो। एडमिशन फ़ी हीअ आहे। फॉर सपोज़ असांजे को नओं स्टूडेंट अचे थो त असांखे उहो हिते ई एंटर करिणो आहे। बहरहाल हीअ असांजी आहे हिकिड़ी फिक्स थियल फीस हर ॿार ते जेका हर महीने असांखे जमा कराईंदो। फॉर सपोज़ असांखे मिसाल तौरु हिकिड़ो शागिर्दु अचे थो, उहो असांखे जमा कराईंदो फीस कहिड़ी जनवरी जी। कहिड़ी जनवरी जी। त असां हितां जनवरी सिलेक्ट कंदासीं त हिननि सभिनी में असांजी जनवरी सिलेक्ट थींदी। त हाणे महीनो जनवरी आहे त असांखे हिनजी जनवरी जी फीस ईंदो। जेकॾहिं असां फेबरवरी जी वठण था चाहियूं फीस त असां फेबरवरी सिलेक्ट कंदासीं त सभिनि जा फेबरवरी अची वेंदो ऐं हीअ फीस असांजी फिक्स थींदी। ऐं हीअ जेके ड्यूज़ आहिनि इहे असांखे हिते पाण फिल करणा पवंदा, बाक़ी हीअ असांजो हमेशह ॾिनल हूंदी डेटा।
ठीकु। सो अहिड़ी तरह सां असां हिते इहे शयूं फिक्स कंदासीं। हाणे ॾिसो मां फेबरवरी ॾिनो आहे त हिन में असांजो मंथ फेबरवरी अची वियो हूंदो, हीअ ॾिसो मंथ फेबरवरी आहे। ठीकु। ऐं इहो कीअं थो थिए जॾहिं मां हितां सिलेक्ट थो करियां हिकिड़ी जेका सो को बि महीनो हितां त उहो असांजो ऑटो हेॾे अची थो न सभिनी ॾाढो, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ऐं हीअ ड्रॉप डाउन लिस्ट आहे। ड्रॉप डाउन लिस्ट में असां डायरेक्ट लिखिया आहिनि जेका सो महीननि जा नाला। इहो कीअं थींदो मां उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। हालांकि मां गुज़िरियल वीडियो लेसन्स में तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त ड्रॉप डाउन लिस्ट कीअं तयारु कई वञे। हिन में थोरो हिकिड़ो अलॻि तरीक़ो आहे। स्टेप्स साॻा ई आहिनि, बसि असांखे टाइप करिणो थो पए। हुन में सिलेक्ट करणी पवंदी हूंदी। सिलेक्ट करे असां कंहिं ॿी शीट मां या साॻी शीट मां असां डेटा ॾींदाऊं त असांजी ड्रॉप डाउन लिस्ट में अची वेंदी आहे। हिते कीअं थो अचे उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। फ़िलहालु मां हिनखे ख़तमु कयां। सो व्यूअर्स, सभ खां पहिरियों मां हिकिड़ी अहिड़ी एडमिशन जी डेटा ठाहे छॾियो शीट में। हिनखे मां ख़तमु थो कयां त ड्रॉप डाउन लिस्ट खे। सभ खां पहिरियों त मां तव्हांखे ड्रॉप डाउन लिस्ट इहा ठाहिणु सेखारियां त कीअं थी थिए। हाणे ड्रॉप डाउन लिस्ट असां हिते ठाहिण था चाहियूं जेका ॿिए हंधि किथे मुश्तमिल न हुजे। हिते बीही करे असां ईंदासीं डेटा में। स्टेप्स जेका सो गुज़िरियल जेकी रेगुलेशन असां कयासीं साॻा ई थींदा। डेटा में ईंदासीं, पोइ हितां अची करे लिस्ट में, पोइ हिते अची करे असां छा पिया कयूं, सिलेक्ट पिया कयूं न कंहिं हेडिंग खे या वग़ैरह जिते बि असांजी उहा डेटा लिखियलु हिन में ई न आहे करिणो। असां हिते टाइप कंदासीं डायरेक्ट, बसि जनवरी था लिखूं मिसाल जनवरी। उन खां पोइ ॾींदासीं कामा ॾियण खां पोइ असां ॾींदासीं मंथ फेबरवरी ॾियण खां पोइ वरी कामा मार्च। हाणे इहा जेका आहे असां हर महीने जे विच में हिकिड़ी कामा जी निशानी था ॾियूं। इहा कामा जी निशानी छा थी करे जो माना हुनखे जुदा थी करे हिकिड़े महीने खे ॿिए महीने खां जुदा थी करे मां हिकिड़ी लिस्ट तयारु कंदी। इहो मथां असांखे ॾेखारींदी जेका सो जनवरी। उन खां पोइ हेठां हुनजे ॾेखारींदो धार करे फेबरवरी ऐं मार्च। इहे कामा जो कमु आहे, इन्हनि खे धार करे ॾेखारींदी। सो कामा ऐं महीननि जे नाला जो विच में विथी न जो को फ़र्क़ु नथो पवे। मार्च खां पोइ अप्रैल खां पोइ आहे जेका सो मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर। ओके कयोसि, असांजी ही ड्रॉप डाउन लिस्ट तयारु थी। ठीकु। त जेको असां महीनो सिलेक्ट कंदासीं उहो असांजो डिस्प्ले थींदो। हाणे इहो हिते कीअं असांजो अचे उन लाइ असां छा कंदासीं, हिते ॾींदासीं बराबरि जी निशानी। बराबरि जी निशानी ॾियण खां पोइ असां डायरेक्ट हिन सेल खे सिलेक्ट कंदासीं जंहिंमें मंथ्स असांजा थिया। पोइ असां छा कंदासीं, हिन खे लॉक कंदासीं। लॉक इन लाइ कंदासीं हिन D2 खे त असांखे हेठि ट्रैक करिणो आहे त उन्हनि सभिनी में असांखे सेम मंथ मिले, यानी रेफरेंस एड्रेस हुनजी असांजी चेंज न थींदी। पोइ कीबोर्ड तां तव्हां F4 प्रेस करियो त असांजी हिनखे डॉलर जी निशानी अची वेंदी D खां पहिरीं, D खां बाद में, पोइ एंटर करियो। हीअ असांजो सेल लॉक थी वियो अगस्त वारो। हाणे सभिनि में असां फिल कंदासीं त अची वेंदो। हाणे इहो ई असांजो तरीक़ेकार आहे हिन जो। बाक़ी तव्हां डेटा पाण ठाहींदो। ठीकु। हीअ ॾिसो हाणे असांजो अगस्त अची वियो। हा, फॉर सपोज़ अवां वटि हिकिड़ो वरी हली नओं हिकिड़ो स्टूडेंट अची थो वञे। मिसाल हुनजी ID नंबर 10 था ॾियो। मां हुनखे नालो थो ॾियां अनिला ॾिनो जून जो क्लास 8। हिनखे कंट्रोल D कंदुसि त सीरियस फिल थिए। हिनजी फीस मां 800 फिक्स थो कयां। ठीकु। ऐं हिनखे मां एडमिशन फीस बि वठणु थो चाहियां हिन खां घणी 1000 रुपीस। हाणे मां हिते ID नंबर 10 ॾींदुसि त ॾिसो हुनजी एडमिशन फीस हिते डिस्प्ले करे थो। ऐं मंथली फ़ी इहा असांखे टोटल थी मिली 1100 रुपया स्टूडेंट कापी में ऐं स्कूल कापी में। सो व्यूअर्स, हाणे अचो त असां हिनखे शुरू करियूं। मां सभ खां पहिरियों त हिननि खे ख़ाली कंदुसि। पंहिंजो डेटा जेका आहे हिननि जी सेल्स जी इहो कीअं थींदो उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। सॼा स्टेप्स त हीअ कीअं तयारु थींदो। ऐं उन खां अलावा मां स्टूडेंट कापी जी डेटा सॼी ख़तमु कंदुसि जेका ऑटो जनरेट थी। हीअ वीडियो मुकमल ॾिसंदा। हीअ मुफ़ीद आहे उन्हनि जे लाइ जेके थोरे वक़्त में रसीद कढणु चाहिनि था। बाक़ी हीअ रहियूं 2 शयूं बि असां पंहिंजे पाण लिखंदासीं चेंज करण लाइ। मिसाल हींअर मां थो खणांसीं ID नंबर रसीद नंबर 1।
हाणे मूंखे स्टूडेंट नेम वठिणो आहे, सर्च करिणो आहे स्टूडेंट ID 1 जो, त उहो कहिड़ो आहे। ठीकु, उन जे लाइ मां हिते फार्मूला कंदुसि बराबरि इंडेक्स ब्रैकेट ओपन, पोइ ईंदुसि स्टूडेंट डेटा में अची करे मूंखे स्टूडेंट नेम वठिणो आहे, त स्टूडेंट नेम्स खे सिलेक्ट कंदुसि, कामा ॾेई करे पोइ मैच फार्मूला लॻाईंदुसि ब्रैकेट ओपन। हाणे इहो मैच करिणो आहे असांखे स्टूडेंट ID ते, इहो आहे असांजो हिन जो लुकअप वैल्यू। उन खां पोइ चवे थो जेका सो लुकअप एरे, इहा ID मूंखे किथे मिलंदी, ID तव्हांखे डेटा में ई मिलंदी, स्टूडेंट डेटा में। कामा ॾेई करे एग्ज़ैक्ट मैच लाइ मां 0 ॾींदुसि, ब्रैकेट बंदि एंटर। हीअ अची वियो असांजो हसनैन मुर्तज़ा ID नंबर 1 ते। हेॾे ॾिसूं, हा हीअ आहे असांजो ID नंबर 1 हसनैन मुर्तज़ा। अहिड़े हिसाब सां असां ID नंबर 10 लॻायूं त अनिला अची वियो, ID नंबर 5 त जैगम अची वियो। फॉर सपोज़ असां हिकिड़ी अहिड़ी ID ठाहियूं जेका असां वटि मौजूदु कोन्हे, ID नंबर 11 त NA जो एरर थो ॾिए, NA जो एरर थी ॾिए एक्सेल। असां हिनखे हाणे ख़तमु था करणु चाहियूं, असां था चयूं त हिते ॿुधाए त हीअ शागिर्द असां वटि हिन ID जो को बि कोन्हे को मौजूदु। उनजे लाइ असां छा कंदासीं, हिनखे डबल क्लिक कंदासीं या हिन फार्मूला में अची क्लिक कंदासीं, उहो इंडेक्स खां पहिरीं ऐं बराबरि खां बाद में बीह करे लिखंदासीं इफ एरर, ब्रैकेट ओपन कंदासीं, पोइ आख़िर में हिन खां सभिनी खां ॾिंगनि खां बीह करे कामा ॾेई पोइ ॾींदासीं डबल कोट, हिते लिखंदासीं नो रिकॉर्ड फाउंड, ब्रैकेट बंदि, कोट्स बंदि ऐं ब्रैकेट बंदि एंटर। हाणे अचे थो नो रिकॉर्ड फाउंड, जेकॾहिं मां ID नंबर 10 ॾियां जेको अवेलेबल आहे त उनजी असांखे डेटा ॾींदो, बाक़ी ॿियनि जी न ॾींदो जेके असां वटि अवेलेबल न आहिनि। ठीकु, अहिड़े हिसाब सां असां हीअ फार्मूला हाणे कंटिन्यू कंदा हलंदासीं। लॻाईंदुसि बराबरि इंडेक्स ब्रैकेट ओपन, फादर नेम वठिणो आहे त मां फादर नेम सिलेक्ट कंदुसि, कामा ॾेई करे वरी पोइ मैच फार्मूला लॻाईंदुसि, ब्रैकेट ओपन, लुकअप वैल्यू मां हिनखे वरी बि ID ॾींदुसि, छो सॼो मुश्तमिल ही कमु जेको आहे न ID ते आहे, स्टूडेंट जी ID ते। कामा ॾेई करे पोइ इहा ID हिनखे मैच कंदी, कामा एग्ज़ैक्ट मैच लाइ 0, ब्रैकेट बंदि एंटर। हाणे जेकॾहिं असां हिते 11 लिखूं था त हेठि में वरी साॻियो NA जो एरर थो ॾिए। हाणे असांखे मथां मिली वियो त नो रिकॉर्ड फाउंड, असांखे ज़रूरी न आहे त असां हिते साॻियो ई लिखूं नो रिकॉर्ड फाउंड, असांखे हिते ख़ाली खपे, बसि सिर्फ़ु हिकिड़े में काफ़ी आहे नो रिकॉर्ड फाउंड। असांखे ख़ाली खपे, हिन में डबल क्लिक करे वरी असां शुरू में लिखंदासीं इफ एरर, पोइ आॾो बीह करे कामा डबल कोट ब्रैकेट बंदि एंटर कंदासीं त असांखे इहो ख़ाली मिलंदो। ठीकु, अहिड़े हिसाब सां असां हिनखे कंटिन्यू कंदा रहंदासीं। वरी बराबरि इंडेक्स ब्रैकेट ओपन, हाणे असांखे कास्ट वठणी आहे त वरी कास्ट सिलेक्ट कंदासीं, तेसिताईं पोइ कामा ॾेई करे मैच फार्मूला ब्रैकेट ओपन, लुकअप वैल्यू हिनखे वरी बि असां स्टूडेंट ID ॾींदासीं, कामा किथे मिलंदी स्टूडेंट ID, स्टूडेंट डेटा में मिलंदी, हिन लिस्ट में, पोइ हितां हिन टेबल में एग्ज़ैक्ट मैच लाइ 0, ब्रैकेट बंदि एंटर। यादि रहे त इफ एरर जेको आहे फार्मूला उहो असांखे लाज़िमन ॾियणो आहे, न त असांखे जेका डेटा न मिलंदी त उनजो असांखे NA जो एरर ॾींदो। इफ एरर हिकु मां लॻाईंदा हलूं त जीअं असांखे बाद में को न करिणो पवे, कामा डबल कोट ब्रैकेट बंदि एंटर। हिन जे विच में असां कुझु बि नथा लिखूं। हाणे ॾिसो हिते 11 त लॻाईं, सेक्शन में असांखे कुझु नथो ॿुधाए। ठीकु, वरी अचो हेठि, क्लास आहे बराबरि जेका सो लॻाईंदासीं इंडेक्स ब्रैकेट ओपन, स्टूडेंट डेटा असांखे छा वठणी आहे, हाणे क्लास वठिणो आहे, कामा ॾेई करे मैच फार्मूला लॻाईंदुसि ब्रैकेट ओपन, लुकअप वैल्यू सॼो मुश्तमिल आहे जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त स्टूडेंट ID ते। इहो किथे मिलंदो, असांखे इहो मिलंदो ओ हिन में, कामा एग्ज़ैक्ट मैच लाइ 0, ब्रैकेट बंदि एंटर। ठीकु, अहिड़े हिसाब सां वरी मां हिनखे लॻाईंदुसि, पंहिंजो नालो छा अथसि, इफ फार्मूला इफ एरर, कामा डबल कोट ब्रैकेट बंदि एंटर, बराबरि इंडेक्स ब्रैकेट ओपन, मंथ वठिणो आहे, मां मंथ में ईंदुसि, कामा डबल कोट, कामा ॾियण खां पोइ मैच फार्मूला ॾींदुसि, ब्रैकेट ओपन, रसीद में ईंदुसि, ID ॾींदुसि, लुकअप एरे हिन जो पियो आहे उहो हिते,
कामा एग्जैक्ट में चला 0 ब्रैकेट बंद एंटर। हिनखे मां पंहिंजो इफ एरर जो फार्मूला लॻाईंदुसि। इफ एरर ब्रैकेट ओपन एंड बटन खे प्रेस कंदुसि त सफ़ा आख़िर में अची बीहंदो हिन फार्मूला जे ॾिंगनि जे ॿाहिरां कामा डबल कोट ब्रैकेट बंद एंटर। अहिड़े हिसाब सां वरी मां ईंदुसि हिते एडमिशन में बराबरि इंडेक्स एडमिशन फ़ी जेका आहे उहा मां हितां फेच कंदुसि। उहो हीअ आहे असांजी एडमिशन फ़ी, जंहिं ॾे हूंदी त उहो असांखे ज़ाहिर कंदो। कामा मैच फार्मूला ब्रैकेट ओपन और फीस रिसेप्ट में ईंदुसि हिते अची करे आई डी ॾींदुसि, लुकअप वैल्यू लुकअप एरे हिन जो वरी हीअ आहे कामा एग्जैक्ट में चला 0 ब्रैकेट बंद एंटर। हिनखे बि मां ॾेई छॾींदुसि इफ एरर जो फार्मूला इफ एरर ब्रैकेट ओपन एंड बटन खे प्रेस कंदुसि कामा डबल कोट ब्रैकेट बंद एंटर। वरी ईंदुसि बराबरि इंडेक्स ब्रैकेट ओपन छा आहे मंथली फीस आहे, मंथली फीस मां सिलेक्ट कंदुसि कामा मैच फार्मूला जो इस्तेमालु कंदुसि मैच ब्रैकेट ओपन लुकअप वैल्यू सेम प्रोसेस थो हले। इहो ज़हन ते हुजे प्रोसेस फ़िलहालु साॻियो ई आहे जेसिताईं इहे कंप्लीट थियनि। खफ़ो सिर्फ़ु हिकिड़ो ई दफ़ो आहे, बार खफ़ो न आहे करण जी ज़रूरत। छो हिकिड़ो दफ़ो ई जॾहिं तव्हांजो तयारु थी वियो त नेक्स्ट टाइम तव्हां सेकेंड्स जे अंदरि पंहिंजी रिसिप्ट प्रिंट करे वठंदव। हीउ खफ़ो सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो थींदो। भई टेबल आहे, टेबल त आसान आहे तमामु। मां एग्ज़ाम फीस फेच कंदुसि, एग्ज़ाम वारे खे सिलेक्ट कंदुसि कामा मैच ब्रैकेट ओपन वैल्यू ॾींदुसि किथे मिलंदी कामा 0 ब्रैकेट बंद और हिनखे मां इफ एरर ॾींदुसि ब्रैकेट ओपन कामा डबल कोट ब्रैकेट बंद एंटर। बराबरि इंडेक्स ब्रैकेट ओपन छा आहे प्रीवियस ड्यूज़, हिन में सिर्फ़ु ड्यूज़ जे नाले सां आहे न ड्यूज़ जी सिलेक्ट कंदुसि। हिन जो इशू न आहे त माना प्रीवियस ड्यूज़ आहे, स्पेलिंग में को मसइलो न आहे। मैच ब्रैकेट ओपन और फीस रिसेप्ट में तरीक़ेकार साॻियो ई आहे। लुकअप वैल्यू एंड लुकअप एरे ॾेई पई आहे कामा एग्ज़ैक्ट में चला 0 ब्रैकेट बंद एंटर। बराबर इंडेक्स ब्रैकेट ओपन अदर्स हितां ॾींदुसि कामा ॾियण खां पोइ मैच फार्मूला जो इस्तेमालु कंदुसि ब्रैकेट ओपन फीस रिसेप्ट जी आई डी लुकअप वैल्यू हुयो, हे लुकअप एरे आहे कामा एग्ज़ैक्ट में चला 0 ब्रैकेट बंद एंटर। हाणे मां छा कंदुसि जंहिंमें इफ एरर जो फार्मूला लॻायो हुन में मां F2 सां प्रेस करे हुनखे एडिट कंदुसि। इफ एरर जो फार्मूला लॻाइण लाइ कामा डबल कोट एंटर। स्पीड में कम कयो वञे, काफ़ी ॾुखो लेसन थी वियो आहे। हिते असांखे टोटल करिणो आहे बराबरि सम ॾींदुसि ब्रैकेट ओपन पोइ हिकु सिलेक्ट कंदुसि। हिकु त रेंज असां सिलेक्ट करे सघूं था पर मां हिन में रेंज सिलेक्ट न कंदुसि। हिकु ॾींदुसि प्लस जी निशानी ॾींदो हलंदुसि या प्लस निशानी नथो ॾियां त कामा ॾींदो हलंदुसि। कामा बि असांजी 200 प्लस करणी आहे। जे मां सम न लिखां त बि को फ़र्क़ु नथो पए, हिन जो बराबरि लिखां। हाणे हीअ थी वियो सॼो। हाणे जेकॾहिं मां हिते डेटा 5 लिखंदुसि त असांखे 5 जी मिलंदी, 1 लिखंदुसि त 1 जी मिलंदी, 10 लिखंदुसि त 10 जी डेटा मिलंदी, 11 लिखंदुसि 11 कोन्हे पर हिन में असांजी वैल्यू एरर ॾिए थो। इन जे लाइ वरी मां हिनखे हटाईंदुसि इफ एरर ब्रैकेट ओपन कामा डबल कोट ब्रैकेट बंद एंटर। ख़ाली थी वियो। हाणे मां हिते ईंदुसि। सो व्यूअर्स हीअ असांजी जेका सो मुकमल तयारु थी वई स्कूल कापी। हाणे अचो त मां तव्हांखे जेका सो स्टूडेंट कापी ऑटो जनरेट करणु ॾेखारियां त कीअं थींदी आहे। पर उन खां पहिरीं सभ खां मां चाहियां थो त एग्ज़ाम फीस जो टाइम अची वियो आहे ऐं महीनो आहे जेका सो सेप्टेंबर। मां एग्ज़ाम फीस बि कलेक्ट करणु चाहियां थो हिननि खां। हीअ एग्ज़ाम फीस आहे, हिनखे मां ट्रैक कराईंदुसि। फिल थी वई। सभिनी ॿारनि खां मां सॼे स्कूल जे खां एग्ज़ाम फीस कलेक्ट करणु थो चाहियां। नंबर 2 नंबर 10
नंबर 10 में 1000 एडमिशन फीस आहे। ही बार जॾहिं त अगस्त में आयल आहे, इन खां असां कलेक्ट करे चुका आहियूं, मां डिलीट कंदुसि। तव्हांखे जेका फीस कलेक्ट करणी आहे उहो तव्हां हिते सिर्फ़ु एंटर कंदो। कंहिं ड्यूज़ आहिनि त उहे तव्हां हिकिड़ो दफ़ो हिते लिखी छॾींदव, अदर्स आहिनि त उहे बि लिखी छॾींदव। जेके नओं ॿार अचे त हिते एंट्री कंदव ऐं हुनजी एडमिशन फीस लॻाईंदव हिकिड़ो दफ़ो। प्रिंट करण खां पोइ इहो वरी ख़ाली करे छॾींदव। ठीकु, हीअ असांजो अची वियो। हाणे अचो त मां तव्हांखे स्टूडेंट कापी जनरेट करणु ॾेखारियां त कीअं जनरेट थींदी आहे। इहो थींदुसि, हिन में तमामु थोरो खफ़ो आहे, हुन वांगुरु घणो खफ़ो न आहे। हिते ॾींदुसि स्टूडेंट आई डी ऑटो जनरेट थी अचे, बराबरि जी निशानी ॾींदुसि ऐं पोइ मथे ईंदुसि मथे ऐं स्कूल कापी मां सिलेक्ट कंदुसि स्टूडेंट आई डी, पोइ एंटर कंदुसि। अची वई न में। मां हिनखे थोरो ज़ूम आउट कंदुसि त जीअं ॿई रसीदूं ज़ाहिर थियनि, स्कूल कापी ऐं प्लस में जेका सो स्टूडेंट कापी। हाणे मां स्टूडेंट नेम में बीठो आहियां, स्टूडेंट नेम ई सिलेक्ट कंदुसि हितां ऐं एंटर कंदुसि। बसि इहो ई कमु करिणो आहे, ॿियो कुझु न। जेको आहे बराबरि जी निशानी ॾेई उहो सेम मथे हुन मां सिलेक्ट करिणो आहे असांखे। क्लास हाणे असांखे मंथ सिलेक्ट करिणो आहे कि मंथ अची वियो। अहिड़े हिसाब सां रसीद नंबर त वरी ईंदासीं, रिसीप्ट नंबर हीअ आहे असांजो। ठीकु, वरी डेट आहे, मां डेट सिलेक्ट कंदुसि हितां। वरी हुन खां अलावा मंथली फ़ी आहे, एडमिशन फ़ी आहे। छा आहे? एडमिशन। हीअ मां एडमिशन फ़ीस। ठीकु, हुन खां पोइ मंथली फ़ी आहे, मां हीअ मंथली फ़ी सिलेक्ट कई। हुन खां पोइ एग्ज़ाम फ़ी आहे, हीअ मां एग्ज़ाम फ़ी सिलेक्ट कई। हुन खां पोइ प्रीवियस ड्यूज़ आहे, हीअ मां प्रीवियस ड्यूज़ सिलेक्ट कया। ठीकु, हीअ मां अदर सिलेक्ट कया ऐं हिते मां हाणे टोटल सिलेक्ट कंदुसि। सो व्यूअर्स, हीअ असांजी हाणे ॿई कापियूं मुकमल तयारु थी वयूं, स्कूल कापी ऐं स्टूडेंट कापी। हीअ ॾिसो, हाणे मां चेंज थो कयां आई डी नंबर 1 जी जेका असांखे डेटा हिते मिली ऐं इहा ई डेटा असांखे स्टूडेंट कापी में पिणु मिली। आई डी नंबर 1 सभु कुझु हिते उहो ई ॾेखारींदो। रही ॻाल्हि रसीद नंबर, असां पाण चेंज कंदासीं। हाणे फॉर सपोज़ कयो मां हिते आई डी नंबर 2 खे फीस जमा थी आहे, मां उहा प्रिंट थो करणु चाहियां। आई डी नंबर 2 लॻायो त रसीद नंबर मां 02 थो लॻायां। तारीख़ इहो फॉर सपोज़ 19 ते जमा थो कराए, मां 19 ॾेई छॾींदुसि। हाणे अॼु 19 जो ॾींहुं आहे, 19 तारीख़ आहे। मां सभिनी खां फीस कलेक्ट थो करणु चाहियां, सिर्फ़ु मां हीअ ॾेई छॾींदुसि ऐं हितां रसीद नंबर चेंज कंदो रहंदुसि। रसीद नंबर असां सां चेंज कंदो। इहो बि ऑटोमेटिक थींदो आहे, पर हुनजे लाइ वरी हिकिड़ो ॿियो प्रोसेस हलाइबो आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते वरी मां उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि कंहिं ॿिए वीडियो लेसन में। जेकॾहिं हाणे मुंहिंजो महीनो चेंज थी चुको आहे, एग्ज़ाम फीस बि कलेक्ट थी वियूं सितंबर में। हाणे मां वारो आहे अक्टूबर जो, त मां अक्टूबर सिलेक्ट कंदुसि। फॉर सपोज़ हीअ ॿार मूं वरी मां हिकिड़ो दफ़ो ॿीहर हिनखे वरी ॿुधायां त हीअ ॿार मूं नओं आयो आहे, मां हिन 1000 एडमिशन फीस वठंदुसि। ठीकु, अहिड़े हिसाब सां हिन ॿार ॾे मुंहिंजा एग्ज़ाम फीस अञा रहियल आहे ऐं ड्यूज़ हिन ॾे मुंहिंजा 600 रहियल आहिनि ऐं हिन ॾे मुंहिंजा 500 फीस रहियल आहे। इन ॾे मुंहिंजी इहा ड्यूज़ आहे, हिन खां मां वठणु थो चाहियां। हिन ॾे बि मुंहिंजी 500 फीस रहियल आहे। मां हिते एंट्री करे छॾी हिकिड़ो दफ़ो। हाणे मां हिते लॻाईंदुसि 1 2। हाणे ॾिसो हिन में प्रीवियस ड्यूज़ 2 जी असांखे अची वियूं मोहम्मद अली जी ऐं 5 थो लॻायां त 5 जी असांखे सिर्फ़ु मंथली फीस आहे। ॿियनि में वैल्यू 0 थो यादि रहे त ॿियनि में वैल्यू असांखे 0 मिलंदो, छो त डेटा हिनखे मिले थी न, हिन जे करे हिते वैल्यू असांखे 0 ॿुधाईंदो। 10 जी असांखे एडमिशन फीस आहे 1000 रुपया ऐं मंथली फ़ी आहे 800 रुपया। सो व्यूअर्स, हीअ आहे असांजी रिसिप्ट जेका ऑटोमेटिक 2 कापियूं जनरेट थी थियनि एडमिशन मां, यानी हिकिड़ी ॿी शीट मां स्टूडेंट डेटा मां असांखे सभु कुझु जनरेट थी मिले थो। असांजो ईंदड़ वीडियो ॾिसणु न विसारींदा। सभ खां पहिरियों असां हिते प्रिंट पीरी वठूं, कंट्रोल F2 प्रेस कंदासीं। सो असांखे 2 कापियूं स्कूल कापी ऐं स्टूडेंट कापी ॿई साम्हूं अची वयूं। मां तव्हांखे हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे त हीउ जेको नमूनो आहे, इहो नमूनो तव्हां पाण डिज़ाइन कंदव। पोइ तव्हां लुकअप कंदव जेके बि वैल्यूज़ आहिनि। हिन में 2 फार्मूला इस्तेमालु करे सघंदा आहियो, हिकु लुकअप वैल्यू
सॉरी वी लुकअप फार्मूला इस्तेमालु करे सघो था, ॿियो इंडेक्स मैच, जेको तव्हां चाहियो, जेको तव्हांखे बहितर लॻे। ठीकु, सो व्यूअर्स, असांजो ईंदड़ वीडियो ॾिसणु न विसारींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।